ये ॻाल्हि थोड़ी हल्के फुल्के अंदाज़ में कल बि डिस्कस कईसीं त मूं इहा गुज़ारिश बि कई त पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि न सर, हिननि जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा पॉलिटिकल एजेंडाज़ आहिनि, पंहिंजा पॉलिटिकल नैरेटिव्स आहिनि। सरे दस्त सिंध में आऊं घटि में घटि ज़ाती तरह मुंहिंजी प्रायोरिटी ते, मुंहिंजी तरजीह ते इहा ॻाल्हि अचे ई न पई। आऊं त चाहियां थो त जेको माण्हू बि हिन महिल त प्रायोरिटी इहा हुजणु खपे त सिंध जा माण्हू हिन ते इतफ़ाक़ राय कनि, पोइ इतफ़ाक़ राय हिन नुक़्ते ते कनि त हिन खे हल कीअं कजे। त कल ताईं जेको सिंध असेंबली जेसि ताईं ठाराह पास न कयो या ज़रदारी साहिब जो जेसि ताईं पार्लियामेंट में ख़िताब न आयो त हिकिड़ी कन्फ्यूजन हुई त पीपल्स पार्टी जो स्टैंड छा आहे, आख़िर क्लैरिटी न पे आई। हाणे हिन क्लैरिटी खां पोइ सिंध में इहो त तय थी वियो त हीअ इतफ़ाक़ राय मौजूदु आहे, चाहे असांजा कॉम्प्रेस्ट हुजनि, चाहे असांजा लेफ्ट जा हुजनि या राइट जा हुजनि, नेशनलिस्ट हुजनि, राइटिस्ट हुजनि, केर बि हुजे, ऐं सिविल सोसाइटी त सॼी, चाहे वकील, सहाफ़ी, अलिफ बे, सभु उहो त हिकिड़े पेज ते आहिनि। हाणे ज़ाहिर हर पॉलिटिकल पार्टी वटि पंहिंजो पंहिंजो एजेंडा हुजे थो ऐं हू पंहिंजी पंहिंजी किथे न किथे पॉइंट स्कोरिंग बि कंदा आहिनि, पर मुंहिंजे लाइ हींअर उहो रेलेवेंट न आहे। तव्हां ईअं सोचियो था शेख साहिब, तव्हांखे जमहूरी हक़ आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीउ स्टेप 1 थियो न, हाणे जेको स्टेप 2 आहे हुन ते इख़्तिलाफ़ राय आहे। पीपल्स पार्टी चए थी, मिसाल अॼु बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चयो त असीं पाणी लाइ जेको आहे हू जिदोजहद जारी रखंदासीं लीगल तरीक़े सां। हाणे हीउ जेको ओपन एंडेड जिदोजहद आहे, हीउ जेको अणखुट जिदोजहद आहे, पाणी जे लाइ असां जिदोजहद जारी रखंदासीं, इहो मतिलबु उहो ख़दशो ऐं ख़ौफ़ पैदा थी वञे थो त तव्हांजी जिदोजहद बि जारी रहंदी ऐं पोयां कैनाल बि ठही वेंदा, त पोइ इहो कहिड़ी जिदोजहद जो फ़ाइदो छा थींदो जीअं थल कैनाल सां थियो। त हाणे सिंध में जेका डिबेट आहे या थींदी या मुंहिंजे ख़्याल थी रही हूंदी त नाउ व्हाट टू डू। अगरि फोर्सिस वई, पीपल्स पार्टी बि चए थी न ठहणु ॾींदासीं, ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, ॿियो कोन, बिलावल भुट्टो ज़रदारी चए थो ज़िंदगी मौत जो, ऐं असांजे नेशनलिस्ट बि चए थो ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, असांजो वकील बि चए थो, हारी बि चए थो, आबादगार, ॿार नंढा वॾा सभु चवनि था ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। त सभु पंहिंजो हल थियणु खपे न। अगरि मौत जी हिन में मौत जो ऑप्शन आहे, जॾहिं तव्हां चओ, ॾिसो कंहिं बि शइ लाइ जॾहिं चओ था त हिन में ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, त ज़िंदगी या मौत, त जॾहिं मौत वारो ऑप्शन बि ख़ुदा न ख़ास्ता मौजूदु आहे बकौल फेडरलिस्ट पार्टी खां वेंदे नेशनलिस्ट पार्टी ताईं ऐं आम माण्हू वटि, त पोइ मौत जी त हिकिड़ो स्ट्रेस जेको आहे त तव्हां वटि तलवार लटकी पई आहे गले ते, त तव्हां हिकिड़ी अणखुट जिदोजहद, त माना अगरि हिन ॻाल्हि में जिदोजहद में 5 साल 10 साल लॻी आहे त हीअ तलवार सिंध जे मथां ईअं लटकियल रहंदी छा? त हुनजो जेको ख़ुदि सोसाइटी ते जेको नाकारी असरु पवंदो, त एतिरी अनसर्टेनिटी त छा मौत बची सघे थी? त आउं सम्झां थो त हाणे इहा डिबेट जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो, त आउं चाहियां थो इहा डिबेट ज़रूरु थी रही हूंदी या थींदी, त भई देन हाउ टू हैंडल दिस। सभु चवनि था न थियणु खपे, सभु चवनि था ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, त ज़िंदगी मौत जे मसइले खे त टॉप प्रायोरिटी ते खणणो पवंदो। हल्को बुखार त न आहे त जेकी ठीकु आहे, ठीकु थी वेंदो, हीअ त ज़िंदगी मौत जो मसइलो पाण डिक्लेयर कयो था, त हुनजी तरजीह जेका आहे उहो पोइ सालनि में न, महीननि में न, हफ़्तनि में न, ॾींहंनि में निकिरणु खपे। दैट्स माय पॉइंट। कल बि पाण डिस्कस कयो पिए त ऑप्शन्स आहिनि त जी CCI, चाहे मुराद अली शाह साहिबु जेको पाण पंहिंजी ॻाल्हि वज़ाहत कई, पोइ वरी मुराद अली शाह साहिबु चयूं त भई CCI में अगरि असांखे अक्सरियत, छाकाणि अगरि वोट आउट कयो वियो, यानी असांजी मेजॉरिटी असांजे ख़िलाफ़ु थी वई, जेको घणे भाङे आहे, हींअर जेका CCI जी जोड़जक आहे उनमें अक्सरियत जो ताल्लुक़ु पंजाब सां आहे, ऐं मतिलबु पंजाब ऐं KP अगरि हिकिड़े पासे बीह रहिया त हू अक्सरियत CCI जे मेंबरनि जी हुननि जी आहे। लेकिन छाकाणि त फेडरल जा नुमाइंदा हूंदा आहिनि, सिर्फ़ु चीफ मिनिस्टर्स न हूंदा आहिनि। अच्छा, लेकिन पोइ चयूं त अगरि असांखे जंहिंजो ख़दशो ॾेखारियो मुराद अली शाह साहिबु, पोइ चयूं असीं पार्लियामेंट जी जॉइंट सिटिंग में इहा ॻाल्हि मूव कंदासीं, त पाण तव्हां हिनखे कैलकुलेशन करे वठो, असां सेनेट ऐं क़ौमी असेंबली मिलाए करे बि अकेली पीपल्स पार्टी नथी नंबर गेम में पूरो करे सघे, ऐं अगरि PTI खे पाण सां ॻंढे थी त पोइ नंबर गेम थी वञे थी। पर छा PTI सां पीपल्स पार्टी इतिहाद कंदी त पोइ अगरि को बिल या कानून साज़ी कराईंदी त ज़ाहिर पोइ शहबाज़ हुकूमत उहा ई ढही पई। जी फ़ाइदो कहिड़ो आहे?
पहिरां ई अॻो पोइ हुनखे नो कॉन्फिडेंस जी हू ॾियनि थ्रेट कनि यस या वार्निंग ॾियनि थ्रेट त ग़लति लफ़्ज़ आहे एग्जैक्टली आउं त चाहतो मूंखे वार्निंग ॾियनि त भई पॉलिटिक्स में अगरि तव्हां मिलंदियूं आहिनि वार्निंग एमके ॾींदी रहंदी केॾा ज़ाहिर पॉलिटिक इत्तेहादी चवंदा आहिनि त हीउ कयो था न त असीं हथु कढूं था यस हीउ को गैर पार्लिमानी ॻाल्हि त न आहे यस हाणे आमिर साहब चए थो त सही की हीउ करणु खपे न करणु खपे दिस इज़ फॉर पीपल्स पार्टी टू डिसाइड की हुनखे करणु खपे या न करणु खपे ऐं या असां सिंध जा माण्हू त ज़ाहिर इहो चाहियूं था सुभाणे कि बंदि हीउ जेको तलवार लटकियल आहे सुभाणे बंदि थिए इहो सुभाणे ख़तमु थिए यस सो ही हाणे हिन में चिचकाइण जी त ॻाल्हि ई न आहे ऐं इहो कमु अॼु न सुभाणे पीपल्स पार्टी खे अगरि करिणो आहे त वाए सुभाणे अगरि करिणो आहे अगरि करिणो ई न आहे त हिकिड़ो दफ़ो पीपल्स पार्टी इहो बि क्लियरली ॿुधाए छॾे त भई असीं कंहिं बि सूरत वफ़ाक़ी हुकूमत न छॾींदासीं असीं CCI में वेंदासीं CCI जो इजलास मिसाल साल नथा सॾीं छा करे वठूं त छा कंदो जॉइंट सिटिंग में त PTI जो साथ न ॾींदो लेकिन हिन विच में हिकिड़ी ॿी शइ थियणी आहे जेको PTI जो रेज़ोल्यूशन आहे हिननि केनाल्स जे ख़िलाफ़ु क़ौमी असेंबली में ॾिसूं तो टेबल कॾहिं थो थिए पेश थियणु ॾियनि था या नथा ॾियनि ऐं त वोटिंग ते पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ हुजे थो अच्छा मरीज़ साहिबु हिकिड़ी मिंट लाइ ईअं मफ़रूज़े ते ॻाल्हायूं था त पीपल्स पार्टी हफ़्ते खां पोइ 5 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी जलसनि जो ऐलान करे छॾी थी त साईं असीं हिते जलसो कंदासीं हिते एहतिजाज कंदासीं हिते मुज़ाहिरो कंदासीं करे सघे थी न ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त कंदी इहो मुंहिंजो ख़्यालु आहे ख़्वाहिश न मुंहिंजो अंदाज़ो आहे त कंदी छाकाणि त एज़ अ पॉलिटिकल पार्टी हुनखे पंहिंजे कार्डर्स खे बि हिन जेको हिकिड़ो वेव आहे राय आमा जी हुनखां हुन धारा खां चाहींदी त हुन में मिली रहे त थींदो अच्छा पोइ इहो बि सवाल कुझु नथो करे ॻाल्हि इहा आहे त मुज़ाहिरा त ॾिसो अपोज़िशन वारा त सिर्फ़ु मुज़ाहिरा करे सघनि था पर जेका गवर्नमेंट हुजे थी हू उनखां वधीक करे सघे थी यस सो आऊं हिन ॻाल्हि में ठीकु आहे मूं त शुरू में ई शो जे शुरू में चयो त पीपल्स पार्टी हिनखे अॼु पार्टिसिपेट न कयो मे बि करे वठंदा लेकिन क्वेश्चन इहो आहे त जेको सिंध जे माण्हुनि खे मुंहिंजो ख़्यालु आहे त सोचणु खपे त हिनखे कंक्लूसिव हिकिड़ी का रिज़ल्ट ओरिएंटेड शइ छा थींदी यस पीपल्स पार्टी वटि त आहे ऑप्शन आहे त हू अगरि गवर्नमेंट छॾण जी वार्निंग ॾींदा त मुंहिंजे ख़्याल में शइ फाइनल क्लोजर ते अची वेंदी हिकिड़े पासे थी वेंदी सिचुएशन पर अगरि पीपल्स पार्टी नथी करे इहो त पोइ सिंध जे माण्हुनि खे हिते को स्ट्रैटेजी त ठाहिणी पवंदी न सिंध जे माण्हुनि खे को स्ट्रैटेजी ठाहिणी पवंदी ही कुझु वकील साहिबान चवनि था त असीं पिटीशन दाख़िल कंदासीं आऊं हिन जे सदाईं ख़िलाफ़ु रहियो आहियां ऐं अॼु बि आउं ख़िलाफ़ु मुखालफ़त कंदुसि बिकॉज़ कालाबार डैम हुजे या अहिड़ा मामला जेके हुजनि था ही लीगल फोरम्स ते हल नथा थी सघनि ऐं हिन में वरी ॾचो इहो थी वञे थो त कंहिं कोर्ट सॻोरी ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾेई छॾियो चाहे कैनाल ठहणु खपनि हींअर त ॾाढो हा आराम सां त पोइ तव्हां पोइ त वॾो मसइलो थी वेंदो न सो आई थिंक ही इशूज़ लीगल फोरम्स ते हल न थियणा हूंदा आहिनि लीगल सां मुराद जुडिशल फोरम्स ते लीगल ते थियणु खपनि ज़रा जॾहिं डिस्प्यूट रेस थिए अगरि को अदालतनि में न वञणु खपे ऐं अगरि कुझु वकील साहिबान इहे सोचनि था ही वकील साहिबान ही जेको कमु कनि था ही ज़्यादा मुफ़ीद ज़्यादा मुफ़ीद आहे